बलीर मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर मुश्ताक गबोल मूजिब रज़ाकाबाद वेझो 3 ॾींहं अॻु रोड हादसे में फौत थी वियल ॿिनि भाइरनि समेत 3 ॼणनि जो टीजो। टीजे जी तक़रीब में सियासी समाजी अॻुवाणनि, उस्तादनि ऐं शागिर्दनि समेत वॾी तइदाद में इलाइक़े वासी शरीक। वन व्हीलिंग कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे जानियूं ज़ाया थियण खां बचायूं वञनि। रज़ाकाबाद वेझो मस्तोई चौक ते 3 ॾींहं अॻु रोड हादसे में फौत थी वियल ॿिनि भाइरनि नौमान लाशारी, लुकमान लाशारी ऐं संदन सौट अब्दुल्ला लाशारी जो टीजो एग्रो टेक्निकल स्कूल में थी गुज़रियो, जंहिंमें सियासी समाजी अॻुवाणनि, उस्तादनि ऐं शागिर्दनि समेत वॾी तइदाद में इलाइक़े वासी शरीक थिया। उन मौक़े ते समाजी अॻुवाण सैयद ख़ुदा नौशाह, फौत थी वियल टिनी शागिर्दनि जे उस्ताद अब्दुल हफ़ीज़, सियासी समाजी रहनुमा मक़बूल लाशारी, हाशिम लाशारी ऐं ॿियनि चयो त क़ानून लागू कंदड़ इदारनि खे घुर्जे त वन व्हीलिंग करण वारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे त जीअं आईंदा अहिड़ा ख़ौफ़नाक हादसा पेश न अचनि।